सिंध गवर्नमेंट बलदियाती इलेक्शन की तैयारी अॼु खां 2 महीना पहिरियों ही करे छॾी हुई। अॼु खां 2 महीना पहिरियां सिंध के 5-6 ज़िलनि जी जेका वार्डन की हदबंदी है उन में वॾी तब्दीली ऐं फेरफार कई। सिंध गवर्नमेंट ज़िग जा वार्ड ठाहिया आहिनि, ख़ुसूसन डिस्ट्रिक्ट नौशहरो फिरोज़, छाकाणि त ही ज़ाहिर जतुई ख़ानदान जो गढ़ रहियो आहे सियासी हवाले सां। त हिते जेके इन्हनि वार्डन की जेका तकबंदी कई आहे उहा इलाही अजीब क़िस्म जी कई आहे। माण्हू खे पंहिंजो वोट नथो लभे या उनखे ख़बर न आहे त हू कहिड़े वार्ड में हींअर हुनजो वोट शामिल आहे, छाकाणि त पहिरियां मोरे में जेके वार्ड हुआ उहे 13 हुआ या 14 हुआ, पर हिन वक़्तु 23 वार्ड आहिनि मोरे में, ॿाराड़ियूं बि उन में शामिलु कयूं वियूं आहिनि, जंहिंमें आउं रहां थो इहो आहे वार्ड नंबर 3। पर हिन मौजूदा जेके तकबंदियूं आहिनि उन जे हिसाब सां हींअर आउं अचां थो वार्ड नंबर 21 में। वार्ड नंबर 21 जेको हिन शहर जे हेठाईअ ते आहे, हिन में इलाही मसइला आहिनि, उहो आउं बयानु कंदुसि। जॾहिं आउं पंहिंजो मैनिफेस्टो ॾींदुसि इलेक्शन में बीहण जो, त उन में इहे सभु शयूं आउं वाज़े कंदुसि त वार्ड जो खे केॾी बुरी तरह हिननि बर्बादु कयो आहे वॾेरनि, जंहिंमें इम्पोर्टेंट काउंसलर हमेशह इलेक्शन विढ़िया आहिनि। ऐं हिन वक़्तु बि जंहिं काउंसलरनि सां मुंहिंजो मुक़ाबिलो थियणु पियो वञे उहे बि इम्पोर्टेंट काउंसलर आहिनि। उन करे पीपल्स पार्टी खे एॾी तकड़ कान रही, पर छाकाणि त पीपल्स पार्टी पंहिंजी तयारी करे छॾी, वरी 40% उनखे MQM खे बि हिसो ॾियणो आहे। ऐं ॿियो त पीपल्स पार्टी काउंसलरनि ऐं चेयरमैननि जे कुल्हे ते जेको आहे सो चढ़ी ऐं इलेक्शन खटणु चाहे थी। उन करे उन्हनि काउंसलरनि जे हिकिड़ी बलदियाती इलेक्शन जो ऐलान कयो आहे जेको जून में आहे। जून में बाक़ी महीनो आहे ऐं मूं तयारी कई आहे पंहिंजे वार्ड में इलेक्शन में वेहण जी। उन करे जेको आहे सो इम्पोर्टेंट काउंसलर यकीनन उन में परेशानी त वधी आहे ऐं मूंखे उमेदु आहे त वार्ड जा माण्हू असांखे वोट कंदा। पर पीपल्स पार्टीअ MQM जे मोहबत में जेको तकिड़ो ऐलान कयो आहे, छाकाणि त 40% उन्हनि खे हिसो ॾियणो आहे MQM खे, उन करे जेको आहे सो इलेक्शन थिए पई। पर हीअ जेका वार्डनि जी जेका तकबंदी थी आहे, हदबंदी, इहा इलाही ख़तरनाक थी आहे। इहा न थियणु खपंदी हुई। इहा मुनापली आहे सिंध गवर्नमेंट जी, जेका पंहिंजे मनपसंदि वार्डनि जे ज़ोर ते वॾी इलेक्शन विढ़ंदी। पाण इलेक्शन में बीहूं था पिया, पर सिंध गवर्नमेंट खे अहिड़े क़िस्म जा वार्ड ईअं न ठाहिणु खपंदा हुआ। पर छाकाणि त हू चाहिनि था त सिंध में उन्हनि खां सवाइ केर बि सियासत न करे ऐं उन्हनि जे मर्ज़ी जी थिए। ऐं काउंसलरनि जेके हिते फ्रॉड कया आहिनि उहे सबूतनि साण आहिनि, उहे यकीनन तव्हांखे ज़रूरु उन्हनि खां बि आगाह कबो। पर बलदियाती इलेक्शन MQM ऐं पीपल्स पार्टी गॾिजी विढ़ंदियूं, पोइ हुन में हिसो वारी बि थींदी ज़ाहिर आहे। 40% हिननि खे हिसो ॾियणो आहे। सो हीअ बलदियाती इलेक्शन इन करे थिए पई त जीअं हू पंहिंजी वॾी इलेक्शन खटे सघनि।